अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हांजे नाम कंदासीं, तव्हांखे ख़ासि ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों, हाणे जेको आहे नेक्स्ट एपिसोड में पोयूं अपडेटां मां तव्हांखे काफ़ी ॾेई चुको आहियां, लेकिन थोरियूं वरी मां हीअ अपडेट खे वरी अपडेट करे छॾियां थो तव्हांजे करे, ऐं कुझु ख़ासि ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि। पोइ बाद में पहिरियों थोरो नेक्स्ट एपिसोड जी कुझु ॻाल्हि ॿोल थी वञे, ऐं इन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ दोस्तों। जेका हाणे किस्त ईंदी, पहिरीं त ॻाल्हि त वक़्त जे लाइ का ख़ैर जी ख़बर न आहे। मूसा ऐं मीर जेका जे पोयां पिया आहिनि, वक़्त जा पेर बि हाणे पोयां ई सम्झो तव्हां। इन खे त अहिड़ो सटको कुटको ॾियण जी कोशिशि कंदा, पकड़ण जी कोशिशि कंदा जीअं छितो उठ जेको आहे बंजर ज़मीन ते या थर ते भॼे पाणी जे लाइ। अहिड़े हिसाब सां हिननि सां बि उहा ई तादी थियण वारी आहे, ख़ासि करे वक़्त सां। लेकिन वक़्त इहो सोचो न आहे को उन जे लाइ बि को सरप्राइज़ ॿाहिरियां नवाब खान जे बंगले जे ॻोठ जे ॿाहिरियां को इंतज़ारु करे रहियो आहे। बहरहाल हिते नवाब खान बि चालाक आहे, हू बि पंहिंजी चाल खेॾण जी कोशिशि कंदो। भली वक़्तु खजी वञे पोइ बि मुसारनि जे मथां केस लॻंदो। जे वक़्तु मुसारनि खे मारे विधो त पोइ मीर जे मथां केस लॻंदो। जाॾों काॾों नवाब खान जूं चालूं तयारु आहिनि, जहिड़ो पोइ फांसी उन चाल में उन जंहिंजो मतिलबु वक़्तु ख़राबु थिए उहो हथीको थी सघे थो नवाब खान जी चालनि में। बाक़ी सिजावल खान 2-3 किस्तनि में आउट थी वेंदो, डॉक्टर जो बहानो करे जेको पंहिंजी घरवारी खे वठी वेंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे हू 2-3 किस्तनि ताईं तव्हांखे नज़र न ईंदो। लेकिन असद कुरैशी जी थी सघे थो हिते अचानक एंट्री थी वञे ऐं उन जो साथ ॾियण जे लाइ नवाब खान खे मतिलबु टक्कर ॾियण जे लाइ अची सघे थो। थी सघे थो चंद किस्तनि जे अंदरि असद कुरैशी अचे, थी सघे थो 10 किस्तनि खां पोइ असद कुरैशी अचे। असद कुरैशी जी रिकॉर्डिंग त हली रही आहे, लेकिन हाणे किस्त में जॾहिं अचे त मज़ो पोइ आहे न ईंदो वॾेरे जे हिसाब सां। ऐं दुश्मन नवाब खान जो बणिजी वीडियो में पुॼाणी थी दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।